हमरा जेको चारई ॼणा अचो बा अब हिन ते मुंहिंजो मक़बूल ते उहो मक़बूल वारनि सलाह करे माराया आहिनि या मारिया आहिनि। तव्हां हिन क़ुर शरीफ़ ते इहो मुंहिंजो वाज़िह चओ था त मक़बूल जन न माराया आहिनि या माराया आहिनि? मतिलबु हिननि न माराया आहिनि, हुननि तव्हांखे साथ ॾिनी आहे, तव्हां यकीन सां अदा जालण ऐं जबार जन काले विया बाबा। तव्हां हिन क़ुर शरीफ़ ते हे जेको मुंहिंजो मुला छोकिरो काके बाबा ॿुधी तकड़ न कर इहा तकड़ में त मुल्क वञायो थी बाबा। हिन क़ुर शरीफ़ ते तव्हांखे न ख़बर तव्हां इन में न सलाह करे मुला खां छोकिरो मारायो आहे, न तव्हां मारण में गॾु आहियो, तव्हां मारण में गॾु न आहियो। अदा पीरल काले भाई पीरल वधाए वारी ॻाल्हि आहे। माण्हू तव्हांजा मोल आहिनि, इन जे करे तव्हां ते असां इहा साख रखी आहे, छो जो उन ते अॻराई बि रखियलु आहे ऐं मुंहिंजो हुननि जो चवणु आहे त ॾाढो करे असां खां हे विड़िया आहिनि, असां न विड़िया आहियूं, पोइ असां पंहिंजे बचाव में अची इहे माण्हू मारिया आहिनि। तव्हां हिन क़ुर शरीफ़ ते हथु रखी